अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध टीवी न्यूज़ के प्रोग्राम ब्यूरो टाइम से गॾु अज़हर गुल सरकी हाज़िर आहियां। नाज़रीन, असांजो अॼोको प्रोग्राम जेको आहे मुल्क जे अहम तरीन हिकिड़े बिजली घर तवानाई वारे शोबे जे हवाले सां आहे। ही मुल्क जो वॾे में वॾो हिकिड़ो बिजली घर सॾियो वञे थो, जंहिंखे ही सिंध, जिथां सिंध सूबे जी शुरूआति थिए थी। जीअं चयो वेंदो आहे त कराचीअ खां कश्मीर ताईं, पर ही कश्मीर खां शुरूआति थिए थी सिंध जी, जेका कराची ताईं पुॼे थी, छो जो ही उत्तर सिंध जो पहिरियों ज़िलो आहे। उन दरियाह जे कप ते क़ाइमु ही बिजली घर अहम तरीन बिजली घर आहे, जिते जंहिंजी सलाहियत जेका आहे 2400 मेगावाट बिजली पैदा करण जी उन में सलाहियत मौजूदु आहे, जिते 16 टर्बाइन यूनिट्स अंदरि में उहे लॻल आहिनि, जिन मां बिजली पैदा थींदी आहे। पर अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे त हिन महिल सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु चंद यूनिट्स ई फ़ाल आहिनि जेके हली रहिया आहिनि, बाक़ी यूनिट्स ग़ैर फ़ाल आहिनि। सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 2400 जी बजाए हिन महिल 700 जे लॻभॻि मेगावाट्स बिजली पैदा थी रही आहे। जेकॾहिं समूरा यूनिट्स फ़ाल हुजनि त शायदि ही समूरे जो समूरो बिजली घर 2400 मेगावाट बिजली पैदा करे अंगनि अखरनि जी फेर करे मथे सरकार खे शायदि कुझु ॿुधायो वेंदो हुजे, पर हक़ीक़त में हिते जेका ॾिठो वियो आहे त उहे खोड़ सारा सबब आहिनि जंहिंजे करे उहे यूनिट्स बंदि पिया आहिनि। ओवरऑलिंग कोन थी थिए वक़्त सर, या उन्हनि जो बाक़ी रिपेयरिंग वारो जेको सूरत हाल हुजे थी उहा कोन थी थिए। पर इन खां वधीक जेका अफ़सोसनाक ॻाल्हि आहे, हिन बिजली घर जेको इंतिहाई हसास ई एरियाज़ में हुजे थो, बिजली घर जी जेका बाउंड्री आहे उनजे अंदरि ज़ाहिर ॻाल्हि आहे हिकिड़ो मुल्क जो अहम तरीन तवानाई वारो शोबो हिते क़ाइमु आहे। उन जे अंदरि तमामु घणी सिक्योरिटी हुजणु खपे, पर अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे त उतां किरोड़े रुपयनि जो सामान स्टोर मां चोरी थी वियो आहे, जंहिंजी डिप्टी मैनेजर जी फ़रियाद ते FIR बि कटराई वई आहे। किरोड़े रुपयनि जो सामान चोरी थियो आहे। इहो अंदरां कीअं निकितो एॾो वॾो सामान, हिकिड़ो सवालिया निशान आहे। ज़ाहिर आहे उहो उतां जे अंदरे में इंतिज़ामिया जे गठजोड़ या उन्हनि जे ॿधिजण खां सवाइ, उन्हनि जे मिली भगत खां सवाइ इहो मुमकिन ई न आहे त उहो सामान एॾो टकियूं भरिजी ॿाहिरि निकितो हुजे। किरोड़े रुपयनि जो सामान आहे, उनजी FIR कटे फॉर्मेलिटी तौरु कुझु कबाड़ियुनि खे गिरफ़्तार करायो वियो आहे, पर उनजा जेके असुलु मुहरकात आहिनि उन्हनि में इनवॉल्व जेके माण्हू आहिनि उन्हनि में हथु न विधो वियो आहे। शायदि उहे अञा ताईं इन जे करे बि गिरफ़्तार न थी सघिया आहिनि त ही का वॾी चैन हुजे। उन हवाले सां सॼी सूरत हाल खे रिपोर्ट करे रहियो आहे उतां गुड्डूअ जो सिंध टीवी न्यूज़ जो रिपोर्टर बालाच दश्ती। ॾिसंदासीं त बालाच समूरी सूरत हाल खे कीअं फोकस करे थो। जी अज़हर साहब, हिन वक़्तु असीं मौजूदु आहियूं गुड्डू पावर हाउस जे मेन गेट ते। गुड्डू पावर हाउस जेको एशिया जो सभु खां वॾो बिजली घर आहे, जिते 2407 मेगावाट बिजली पैदा कंदड़ 16 यूनिट मौजूदु आहिनि, जॾहिं त इंतिज़ामी लापरवाही सां हिन वक़्तु 8 यूनिट बंदि आहिनि ऐं रुॻो 8 यूनिट हलनि पिया। ऐं 8 यूनिटनि मां जेका पैदावार आहे उहा 800 खां 900 मेगावाट ताईं आहे। जॾहिं त 8 यूनिट बंदि आहिनि, इंतिज़ामिया जो उन कंहिं ध्यानु कोन्हे। उनखां अलावा गुड्डू पावर हाउस जे स्टोर मां चोरियुनि जो हिकिड़ो मामिलो जेको शुरू थी वियो आहे। वक़्तनि ब वक़्तनि किरोड़ रुपयनि जो जेको सामान स्टोर मां चोरी पियो थिए, जीअं त हाणे वेझड़ाई में हिकिड़ो वाक़ियो थियो आहे, जिते स्टोर मां 988 ब्लेडूं जेको आहे त पावर हाउस चोरी थियूं आहिनि। उनजो जेको FIR कटियो वियो आहे, उनमें उनजो मालियत कुझु लख ॼाणायो वियो आहे। ऐं उनखां अलावा जेके माण्हू उनमें मुलविस आहिनि उन्हनि मथां पर्दो रखंदे रुॻो 2 कबाड़ियुनि खे सॼे मामले जो ज़िम्मेवार ॼाणींदे FIR दाख़िल कयो आहे। जंहिं ते इन सॼे मामले ते असां ॻाल्हाईंदासीं। यूनियन जा अॻुवान सां गॾु मौजूदु आहिनि, उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त आख़िरी मामिलो छो आहे, जंहिं ते यूनिट केतिरनि अरसनि खां बंदि आहिनि, उहे छो न पिया हलनि। ऐं वापडा पावर हाउस मां जेके चोरनि वारो सिलसिलो जारी पियो थिए, आख़िर यूनियन उन लाइ छा कयो आहे। जॾहिं यूनियन पंहिंजनि ॿियनि मामलनि ते एहतजाज कंदो रहियो आहे, जॾहिं त हीउ पावर हाउस जेको हुनजे बच्चनि जो जेको आहे त मानी रोज़ी रोटी जो जेको आहे ज़रियो आहे, ऐं उन लाइ हिननि आख़िर छा कयो आहे। हीअ चोरियूं केरु करे पियो, छा रुॻो इन चोरनि में मुलिस रुॻो कबाड़ी आहिनि या ॿियो को माण्हू मुलिस आहे जंहिंजे मथां पर्दो रखियो पियो वञे। अचो त ॿिया जेके असां सां गॾु मौजूदु आहिनि यूनियन उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं। नाज़रीन, असां मौजूदु आहिनि वापडा मुलाज़िम बि साईं आहिनि ऐं हेड यूनियन सां वास्तो अथनि रीजनल चेयरमैन आहिनि गुड्डू जा शमस सोलंकी साहब। शमस साहब, गुड्डू पावर हाउस जिथे 16 यूनिट आहिनि, उन्हनि मां 8 यूनिट मुख़्तलिफ़ सबबनि जे करे बंदि आहिनि। पैदावार 2407 मेगावाट बदिरां 800 या 900 मेगावाट ॿुधाए पियो वञे। उनखां अलावा गुड्डू पावर हाउस मां जेको चोरियुनि जो जेको मामिलो काफ़ी वक़्त खां हले पियो, इन बाबति तव्हां यूनियन छा कयो आहे? सर, असांजी गुज़ारिश इहा आहे त इहा बिल्कुलु तव्हांजी ॻाल्हि सही आहे त असांजा 16 मां 8 यूनिट हलनि पिया, 8 यूनिट बंदि पिया आहिनि।
2400 मेगावाट जे बजाए हिन वक़्तु जेको आहे 900 मेगावाट असां बिजली पैदा कयूं था। ख़ासि तौर ते मसइलो इहो आहे त जेको 747 मेगावाट जो प्रोजेक्ट ते लॻायो वियो उन जी गैस या तेल जो कोई बि बंदोबस्तु न कयो वियो। असांजा ही जेके तव्हां 4 यूनिट ॾिसो था, 1 खां वठी 4 नंबर ताईं, ऐं उन खां अलावा जेको आहे 11 खां वठी 13 नंबर ताईं इहे यूनिट जेको आहे असांजा बंदि पिया आहिनि गैस न हुजण जे करे ऐं उन्हनि जी प्रॉपर मेंटेनेंस न थियण जे करे। इन जे लाइ मुख़्तलिफ़ वक़्तनि में असां पंहिंजी अथॉरिटी सां, असां पंहिंजी लोकल अथॉरिटी सां, असां जेको आहे इस्लामाबाद जी अथॉरिटी सां ॻाल्हियूं कंदा रहिया आहियूं त असांजा इहे यूनिट हलाया वञनि, असांखे गैस फ़राहम कई वञे। पर ॾाढी अफ़सोस जी ॻाल्हि आहे त असांजी जेका मौजूदा गवर्नमेंट आहे, असांजो गैस जो जेको कोटो आहे, असांजी माड़ी गैस खां जेका गैस अचे पई उहा एग्रो कंपनी वारनि खे जेको आहे गैस ॾेई छॾी आहे। इन जे करे असांजा मैक्सिमम यूनिट बंदि पिया आहिनि ऐं उन्हनि सां वाइदो कयो वियो आहे त डिसंबर ताईं इहा असांजी गैस जेका आहे उहे एग्रो कंपनी वारा इस्तेमालु कंदा रहंदा। ऐं वॾी मज़े जी ॻाल्हि इहा आहे त एग्रो कंपनी वारा जेका गैस इस्तेमालु कनि पिया, अरबे रुपया असांजे हिन जिनको 2 वारनि जेको आहे उनजी अदायगी करे छॾी आहे। सो अहिड़े क़िस्म जी बि सिचुएशन आहे जंहिंजे करे असांजा प्लांट जेको आहे बंदि पिया आहिनि ऐं असांजो 11 खां वठी 13 मेगावाट ताईं 13 ताईं उहे यूनिट जेको आहे असांजी मेंटेनेंस न थियण जे करे बंदि पिया आहिनि। कुझु नंढा वॾा हादसा थिया ऐं घटि में घटि मां सम्झां थो को 2.5 साल थी विया आहिनि असांजा उहे यूनिट बंदि पिया आहिनि जेके 415 मेगावाट जेको आहे उहो प्रोडक्शन ॾेई सघनि था। जॾहिं त हिते असांजा जेको आहे 110 मेगावाट जा 2 यूनिट बंदि पिया आहिनि ऐं 210 मेगावाट जा जेको आहे चाइना ऐं जेको आहे रशियन यूनिट जेको आहे उहे असांजा बंदि पिया आहिनि। जॾहिं त असांजी 9 नंबर मशीन जेका आहे जेके अमेरिकन यूनिट आहिनि उन खे बि घटि में घटि मां सम्झां थो त उहो 1.5 साल खां वधीक पीरियड थी वियो आहे, उहो यूनिट बि असांजो बंदि पियो आहे। सो इहा हिकिड़ी इंतिज़ामी नाअहली बि आहे ऐं गवर्नमेंट जो ताउन न हुजण जे करे गवर्नमेंट जे तरफ़ां असांजी गैस जी कोटा जेका आहे उहा एग्रो कंपनी वारनि खे ॾियण जे करे बि असांजा मैक्सिमम यूनिट बंदि पिया आहिनि। जेतिरे ताईं का हिते पावर हाउस जे अंदरि या कॉलोनी जे अंदरि चोरियुनि जी ॻाल्हि आहे त इहे चोरियूं मुसलसल थियनि पियूं, काफ़ी अरसे खां चोरियूं थियनि पियूं, काफ़ी चोर पकिड़े पुलिस जे हवाले कया विया आहिनि, पुलिस उन्हनि खे पैसा वठी करे छॾे ॾींदी आहे। केतिरा ई दफ़ा असां हितो पावर हाउस जा चोर रंगे हथों पकिड़े ॾिना आहिनि, उन्हनि खे पुलिस पैसा वठी करे छॾे ॾींदी आहे या मामूली जेका FIR ठाहे करे उन्हनि खे चालान करे छॾींदा आहिनि, पोइ अदालतनि जे ज़रिए पाण खे छॾाए वेंदा आहिनि। उन खां अलावा असांजी मैनेजमेंट जी बि नाअहली आहे, असांजी सिक्योरिटी जी बि नाअहली आहे। जो असांजी हिते सिक्योरिटी बज़ाहिर त तव्हांखे नज़र ईंदो त हर गेट ते सिक्योरिटी वारा वेठा आहिनि, पर हितां जेको आहे 100 मीटर जूं केबलूं हेॾियूं जेको आहे थुलियूं केबलूं जेको आहे वॾियूं केबलूं जेके असांजे ट्रांसफार्मर्स में असांजे वॾनि पंपनि में इस्तेमालु थींदियूं आहिनि, उहे हितां चोरी थी वेंदियूं, असांखे ख़बर न पवंदी आहे। सो अहिड़े क़िस्म जी बि किरोड़े रुपयनि जी जेको आहे हिते चोरी थियलनि ऐं असांजी इंतिज़ामी नाअहली जे करे उहे हिकिड़ियूं ईअं फर्ज़ी क़िस्म जूं इंक्वायरियूं करे उन्हनि खे जेको आहे लहे मिटी कयो वेंदो आहे। हाणे बि हिते जेको आहे असांजो 600 मेगावाट जो जेको स्टोर आहे उन मां 888 जेके टर्बाइन जा ब्लेड आहिनि, क़ीमती ब्लेड आहिनि, उहे जेको आहे चोरी थी चुका आहिनि ऐं कंहिंखे ख़बर ई कोन पई आहे। हिन गेटनि खां बि ॿाहिरि निकिरी आहे, किथे काट बि लॻल कोन्हे, का दीवार बि भॻल कोन्हे, गेटनि खां ॿाहिरि निकिरी आहे। हाणे फाथा असांजा एम्प्लॉई असांजा वर्कर पिया आहिनि, टेक्निकल स्टाफ जेको आहे रोज़ु हिते पेशियूं भुगतनि था, अदा हिन में पंहिंजो थाणे ते बि हिते रोज़ु इंक्वायरियूं बि आहिनि। हालांकि मां तव्हांखे ॿुधायां त हिननि जी क़ीमत किरोड़नि में आहे, जेकॾहिं हिन जी कैलकुलेशन कई वञे किरोड़नि में हिननि जी क़ीमत आहे। हीअ मामूली रिपेयर सां इहे सभु ब्लेड ठीकु थी सघनि पिया, हिकिड़ा ब्लेड ठीकु बि थी आया, पर अपग्रेडेशन थियण जे करे हाणे उहे ब्लेड हिते इस्तेमालु नथा थी सघनि, ॿियनि पावर हाउसनि में इस्तेमालु थी सघनि था। उन हिसाब सां इहे क़ीमती ब्लेड आहिनि। पर अफ़सोस जी ॻाल्हि आहे त असांजी इंतिज़ामिया जेका चोरी ॾेखारी आहे, जेका उन जी मालियत ॿुधाई आहे, उहा इंतिहाई ग़लति ॿुधाई अथऊं। ऐं थाणे ते जेका FIR कटी वई आहे उन में 5,58,000
कुछ 100 रुपयनि जी जेको आहे उनजी मालियत ॾेखारी वई आहे, जॾहिं त इहे ब्लेड असां सम्झूं था त हिन वक़्तु बि उन्हनि जी क़ीमत जेका आहे उहा किरोड़नि में आहे। पर ही उन खे बि लय मिठी करणु चाहिनि था। उहा FIR बि जेका तव्हां ॾिसंदो त उहा FIR बि अहिड़े तरीक़े सां कठी वई आहे ऐं स्टोर जंहिंमां चोरी थी आहे, जंहिंजा माण्हू ज़िमेदार आहिनि, जंहिंजा ऑफिसर ज़िमेदार आहिनि, उन्हनि खे फ़रियादी कयो वियो आहे। उन्हनि वञी करे पंहिंजी मर्ज़ी सां FIR कटाई आहे ऐं बेगुनाह माण्हुनि खे फासाइण जी कोशिशि कई थी वञे। जेके वॾा चोर आहिनि, जेके वॾियूं मच्छियूं आहिनि, उन्हनि खे बचाइण जी कोशिशि कई थी वञे। हाणे बि तव्हां ॾिसंदो त थाणे ते असांजा मुलाज़िम वेठा हूंदा, असांजा मैकेनिकल जा एम्प्लॉई वेठा हूंदा, असांजा स्टोर जा ग़रीब चौकीदार ऐं जेको आहे स्टोर हेल्पर वेठा हूंदा ऐं माली जी ड्यूटी कंदड़ माण्हू जेके सॼो ॾींहुं सफ़ाइयूं कंदा आहिनि, उहे तव्हांखे उते नज़र ईंदा, उहे उते पकड़ियल नज़र ईंदा। पर वॾनि ऑफिसरनि ते कोई बि हथु नथो विझे। इहा ई ॻाल्हि आहे त इन जे करे जेका बि हिते चोरी थिए थी, मां चवां थो त तव्हां हलिया वञो, जंहिं बि स्टोर में हलिया वञो, जेकॾहिं तव्हां उनजी इंक्वायरी करायो त हर स्टोर, हर आरी जे स्टोर मां अरबें रुपयनि जो माल जेको आहे ग़ाइबु थियल आहे, पर उन जी का पुछा ॻाछा न, उन जी का इंक्वायरी कोन्हे। हिते असांजे आरी लेवल जो माण्हू जेको आहे इंक्वायरी करे थो, किरोड़े रुपयनि जी चोरी आहे, उन खे लखनि में ॾेखारे, 5 लख रुपए जी चोरी ॾेखारे, हितां जो आरी वेही करे इंक्वायरी करे थो। जॾहिं त इन जे लाइ, इन चोरी जे लाइ जेका किरोड़नि जी चोरी आहे, इन जे लाइ घटि में घटि जेको आहे GM लेवल जो को 22 ग्रेड जो ऑफिसर अची करे हिते इंक्वायरी करे आहे। पर हिते जेको आहे लोकल ऑफिसर इंक्वायरी कनि था, हिन मामले खे लय मिटी करणु चाहिनि था। सिर्फ़ु वर्करनि खे तकलीफ़ ॾेई करे, वर्करनि खे चंद वर्करनि खे ॿधायो अथऊं, रोज़ उन्हनि जूं इंक्वायरियूं आहिनि, हेॾे बि इंक्वायरियूं आहिनि, थाणनि में बि इंक्वायरियूं आहिनि। तव्हां ॾिसंदो इहो केस चालान थी वेंदो, केस ख़तमु थी वेंदो, इहा इंक्वायरी बि जेका आहे लय मिटी थी वेंदी, इहा चोरी बि लय मिटी थी वेंदी। इन जे करे असां इहा गुज़ारिश कंदासीं गवर्नमेंट खे, पंहिंजी अथॉरिटी खे, वापडा अथॉरिटी खे, जिनको अथॉरिटी खे, पेपको अथॉरिटी खे, त महिरबानी करे हिते हाई लेवल जी का इंक्वायरी टीम मोकिली वञे। न सिर्फ़ु इहा जेका टर्बाइन ब्लेडनि जी चोरी आहे, इन जी बि इंक्वायरी उहे अची कनि ऐं जेको आहे ग़ैर जानिबदार इंक्वायरी कनि। ऐं जेके बि असांजा स्टोर आहिनि, हितां जा पावर हाउस जा जेतिरा बि असांजा स्टोर आहिनि, उन्हनि जी बाक़ाइदा जेको आहे छानबीन कई वञे, त मां सम्झां थो अरबें रुपयनि जो गबन तव्हांखे हिते नज़र ईंदो। चोरियूं थियनि पियूं, आख़िर तव्हां यूनियन वारनि छा को हिकमत अमली तयारु कई आहे त चोरनि जे ख़िलाफ़ु का तव्हां एहतजाज वग़ैरह या एजिटेशन हलंदो? सर, असां कोशिशि कंदा आहियूं, छो त असांजी CBI यूनियन आहे, असां ॻाल्हियुनि ॿोलियुनि जे ज़रिए मसइले जे हल ताईं पहुचण जी कोशिशि कंदा आहियूं। असां पंहिंजे चीफ एग्ज़ीक्यूटिव ऑफिसर सां बि इन सिलसिले में ॻाल्हायो आहे, असां डिप्टी मैनेजर सिक्योरिटी सां बि ॻाल्हायो आहे। इनशाअल्लाह असां चंद ॾींहंनि में इस्लामाबाद ऐं लाहौर वेंदासीं, उते बि वञी करे असां ॻाल्हाईंदासीं। असां पंहिंजे लेटर पैड ते बि इन ॻाल्हि खे जेको आहे हाईलाइट कंदासीं। ऐं तव्हां ॾिठो हूंदो त कुझु वक़्तु अॻु में असां हिते वॾा एहतजाज कयासीं, उन्हनि में बि असां जेके हिते चोरियूं थींदियूं रहियूं आहिनि उन्हनि खे हाईलाइट कंदा रहिया आहियूं। हाणे बि जेकॾहिं इन जी ग़ैर जानिबदार इंक्वायरी न थी ऐं सिर्फ़ु असांजे एम्प्लॉइज़ खे तंग कयो वियो, सिर्फ़ु असांजे वर्करनि खे तंग कयो वियो ऐं ऑफिसरनि खे बचाइण जी कोशिशि कई वई, त इंशाअल्लाह ताला CBI यूनियन हिते वरी ॿीहर एहतजाज कंदी। नाज़रीन, हिते असां ॿियो दोस्त मौजूदु आहिनि, वली मोहम्मद सुरैनी साहब, जेके रीजनल जनरल सेक्रेटरी आहिनि वापडा हेड्रो यूनियन जा। साईं हिते मुलाज़िम बि आहिनि वापडा में। साईं खां वधीक हाल पुछूं था त आख़िर इन चोरनि में मुलिस केरु आहे, इहे चोर कॾहिं पकड़बा, छा असुलु चोर बची वेंदा या हिन भेरे उहे गिरफ़्त में ईंदा? साईं वली मोहम्मद साहब, गुड्डू पावर जे स्टोर मां किरोड़नि रुपयनि जी चोरी थी आहे ऐं जेको FIR कटायो आहे, उन में ॼाणायो आहे त 5,58,000 कुझु 100 रुपयनि जो जेको आहे सामान चोरी थियो। तव्हां हिन बाबति छा चओ त असुलु चोर केरु आहिनि? छा इहे कबाड़ी चोर आहिनि या ॿियो को माण्हू मुलिस आहे? बिस्मिल्लाहिर्रहमान रहीम। हीउ जेको चोरियुनि जो सिलसिलो आहे, इहो पुराणो सिलसिलो आहे ऐं इन में मुसलसिल जेको आहे हिते गुड्डू पावर स्टेशन जे स्टोर्स मां चोरियूं ज़ाहिर थियूं आहिनि ऐं उन्हनि जूं नंढियूं वॾियूं इनकारियूं करे हुननि हर शइ खे लय मिटी करे छॾियो आहे। जीअं चेयरमैन साहब तव्हांखे पूरो मौक़ुफ़ ॾेई वियो आहे, पर पोइ बि मां तव्हांखे इहो अर्ज़ु रखां त हक़ीक़त इहा आहे त हीअ जेका स्टोर जी चोरी आहे, उन में स्टोर अमलो ऐं स्टोर ऑफिसर्स इन में लाज़मी शामिल आहिनि। हीअ लखें रुपए जा ब्लेड जेके आहिनि
उहे 4-5 ॿार सटे करे इहो महसूसु करायो वियो त माण्हू खणी विया ऐं कबाड़ी खे ॾिनी अथनि ऐं उन्हनि जेको आहे इहे चोर हाणे कबाड़ी ऐं जेको आहे को वर्कर को साबित करण जी कोशिशि कनि था। असां हिन खे मुकमिल तौर ते जेको आहे हिन जी मज़म्मत कयूं था ऐं असांजो इहो मुतालबो आहे त इहा एॾी वॾी चोरी जेका आहे उहा सवाइ स्टोर ऑफिसर्स जे मुलविज़ हुजण खां इहो कमु नथो थी सघे। असांजो इहो मौक़ुफ़ आहे ऐं असां इहो सम्झूं था त अॻ में बि जीअं इहे चोरियूं लहे मिटी कयूं वयूं आहिनि, हाणे बि उनखे इहा ई कोशिशि कई वई आहे त 2 ब्लेड जेके आहिनि उहे ज़ाहिर करे ऐं कबाड़ी कंहिंजे मथां या कंहिं वर्कर जे मथां उछलाए उन जे मथां FIR कटराए इन खे लहे मिटी करण जी कोशिशि कई वई आहे। पर असां सम्झूं था त इहे 800 खां वधीक ब्लेड जेके आहिनि इहे स्टोर ऑफिसर्स ऐं ॿियनि गॾिजी करे जेको आहे विकिया आहिनि ऐं विकिणी करे जेको आहे हाणे जेको आहे उहो 2-3 उछलाए माण्हुनि जे मथां इहो साबित करनि था त हीअ जेको आहे चोरी थी विया आहिनि ऐं तमामु थोरी नंढड़ी चोरी थी आहे। असां सम्झूं था त गुड्डू पावर स्टेशन जे तमामु स्टोर्स में इन क़िस्म जा घपला आहिनि। हिते जेको आहे तमामु वॾी जेको आहे करप्शन आहे उनखे ज़ाहिर कयो वञे ऐं हाई प्रोफाइल इंक्वायरी कराई वञे त उनखां पोइ इन जो जेको आहे सही रिज़ल्ट साबित थी सघे थो। असां FIR तव्हां पढ़ियो, FIR में ॼाणायो त असां जाइ वादा ते पुॻासीं, वैगन ड्राइवर फरार थी वियो। छा जॾहिं हिन वटि बि डबल डोर गाॾियूं हुयूं, उहो वैगन ड्राइवर केॾांहुं फरार थी वियो? तव्हां FIR पढ़ियो आहे? वैगन ड्राइवर फरार थी वियो, वैगन काॾे वई? वैगन सूदो हलियो वियो न। उहा वैगन जेका आहे उहा पावर हाउस में अंदरि मौजूदु हुई या ॿाहिरि मौजूदु हुई, इहो बि उन वाज़े न कयो आहे। त इन मां साफ़ ज़ाहिर आहे त इहा सॼी हिकिड़ी जेको आहे ड्रामेबाज़ी कई वई आहे ऐं हरू भरू जेको आहे ईअं अहिड़े क़िस्म जी FIR कटी वई आहे जीअं जेके माण्हू गिरफ़्तार थियनि बि सही त उहे बि जेको आहे आराम सां जेको आहे आज़ादु थी वञनि। ऐं हिननि असां सम्झूं था त हिननि ॼाणी वाणी इहो ड्रामो कयो आहे पंहिंजी वॾी करप्शन खे लिकाइण लाइ। उन जी असां मज़म्मत कयूं था ऐं इन ते असीं जेको आहे हीअ मुल्क ऐं क़ौम जी जेको आहे मिल्कियत आहे, अवाम जी मिल्कियत आहे ऐं वापडा हाइड्रो वर्कर्स यूनियन CBI यूनियन आहे ऐं इन ते मुकमिल तौर ते असां एहतिजाज कयूं था ऐं इन ते एहतिजाज कंदासीं। असांजो मुतालबो आहे त इहो जेको आहे जंहिं नमूने सां हिन खे लिकायो वञे थो उन लाइ हाई प्रोफाइल इंक्वायरी थियणु खपे। छा असां अथॉरिटी वटि का इंक्वायरी वग़ैरह जोड़ी आहे टीम, इंक्वायरी टीम? लोकल सतह ते इंक्वायरी आहे, उहा ईअं ई जीअं थींदी रहंदी आहे। हिते अॻ में बि अहिड़े क़िस्म जूं मुख़्तलिफ़ इंक्वायरियूं थियूं आहिनि। कंहिं नंढे वॾे वर्कर खे फासाए करे जेको आहे उनजे मथां कंहिं इंक्रीमेंटूं बैन कयूं वेंदियूं या उनखे रिवेट कयो वेंदो या उनखे सस्पेंड कयो वेंदो। इन क़िस्म जी कार्रवाई करे पंहिंजा वॾा ऑफिसर पंहिंजी जेको आहे जान छॾाई वेंदा। जॾहिं त हीअ जेको इंक्वायरी कनि पिया, अगरि असुलु जवाबदारनि खे कढी करे कुझु तव्हांजे मुलाज़िमनि खे फासाइण जी कोशिशि थिए, छा तव्हांजो मुज़ाहिमत कंदव? असां बिल्कुलु मज़ामत कंदासीं। असीं CBI यूनियन जेको आहे पंहिंजो एहतिजाज जो हक़ महफ़ूज़ रखियो आहे ऐं असां हिन खे मुकमिल तौर ते वॉच करे रहिया आहियूं। जेकॾहिं ॼाणी वाणी असांजे नंढनि वर्करनि खे, लो पेड एम्प्लॉइज़ खे हरू भरू जेकॾहिं मुलविज़ कयो वियो उन में ऐं ऑफिसरनि जी जेको आहे जान छॾी वई ऐं उन्हनि जे मथां को एक्शन न थियो त असीं एहतिजाज कंदासीं। बिल्कुलु असां ॿियो दोस्त मौजूदु उनखां पुछंदासीं। साईं एडी साहिबु तव्हां ॿुधायो त गुड्डू पावर जा 16 यूनिट आहिनि, जिन मां 8 मुकमिल तौरु बंदि आहिनि ऐं 8 हलनि पिया। 2407 मेगावाट बदिरां 800 या 900 मेगावाट बिजली पैदा पियो थिए, जॾहिं त मुल्क में बिजली बहरान बि आहे। इन हवाले सां तव्हां ॿुधायो त आख़िरी यूनिट छो बंदि आहिनि? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सभ खां पहिरियों मां सिंध न्यूज़ TV वारनि जो थोराइतो आहियां। हिन अहम प्रोग्राम खे हिते वठी आया आहिनि ऐं पूरे मुल्क में इन TV जे थ्रू असांजी आवाज़ वेंदी। सर, हीउ तमामु पुराणो पावर हाउस आहे। हीउ पाकिस्तान जो कंहिं वक़्त में दिलि हूंदो हो पावर जे लिहाज़ सां। हिन वक़्तु सिचुएशन इहो ई आहे त 2400 मेगावाट बिजली पैदा कंदड़ हिन वॾे पावर हाउस में जेको पाकिस्तान जो पहिरों नंबर ऐं एशिया जो ॿियो नंबर पावर हाउस आहे, इन सां हिन हुकूमत अची एॾी वॾी ज़्यादती कई आहे। 747 मेगावाट हणाए करे असांजा तक़रीबन सभई यूनिट बंदि कराए उन जी गैस उनखे फराहम कई वई आहे ऐं उन जे लाइ को इलाइदा गैस जो इंतज़ाम न कयो वियो, जंहिंमें तव्हां ॾिसो त 55 मीटर 30 मीटर जा असांजा वॾा वॾा बॉइलर हिन वक़्तु बंदि बीठा आहिनि ऐं अफ़सोसनाक सूरत हाल आहे, जंहिंमें 800 मुलाज़िम कमु करे रहिया आहिनि। उन्हनि 800 मुलाज़िमनि खे ही बेरोज़गार करण जी गवर्नमेंट जी हिकिड़ी साज़िश आहे ऐं जंहिंखे असां वक़्तन फ़वक़्तन तव्हांजे थ्रू पूरे मुल्क में उजागर कयो आहे ऐं इन बिजलीअ जे बहरान खे ख़तमु करण जे लाइ तव्हांजे तवसुत सां
तव्हां इलेक्ट्रॉनिक मीडिया जूं वॾियूं महिरबानियूं जो तव्हां असांजो इहो आवाज़ु कुंड कुड़छ में पहुचायो आहे। सर ही वॾी साज़िश आहे जेके इन पावर हाउस खे ख़तमु करण जे लाइ ख़ुसूसन असांजे इन सिंध धरतीअ जे इन पावर हाउस खे ज़बूं हाल करण जी हिकिड़ी वॾी साज़िश आहे। इन्हीअ खे असां इन लिहाज़ सां चऊं था त असांजी गैस वठी करे, जीअं त असांजे चेयरमैन साहब बि तव्हांखे ॿुधायो, एंग्रो यूरिया खे ॾिनी वई आहे, जंहिंजी पेमेंट बि असां कई आहे। ऐं उनखां पोइ असांजा यूनिट बंदि पिया आहिनि। 415 मेगावाट जेको हिन वक़्तु 450 मेगावाट जो आहे, लेटेस्ट मशीनूं आहिनि 3, सम्झो न। उन्हनि खे 11, 12, 13 उन्हनि सीमेंस कंपनियूं जिन अहिड़ियूं मशीनूं मां सऊदी अरब में 4 साल कमु करियो सर कोन्हनि उते, तव्हां यकीन कयो। उन सां अहिड़ी बुरी हालत कई वई आहे तो हिन वक़्त ताईं बंदि आहिनि, करप्शन जे करे ऐं गवर्नमेंट जी बेतवजी जे करे ऐं असांखे मक़सदु आहे बजट न ॾियण जे करे इन्हनि मशीननि सां इहो हशर थियो। उनखां अलावा 1, 2, 3, 4 ही बि तक़रीबन तव्हां 650 मेगावाट जा पावर हाउस आहिनि। इन्हनि जी बि ओवरहालिंग न थियण जे करे, स्पेयर पार्ट न ॾियण जे करे ऐं गैस न हुजण जे करे तक़रीबन हिन पावर हाउसनि जो बि बुरो हाल थियल आहे। ऐं तव्हां यकीन कयो त हिननि ते जेतिरो इन्हनि ॿी जॻह ते ख़र्च थिए थो, इन में थोरे ख़र्चे सां इहे असांजा 8 यूनिट हली वेंदा। ऐं बिजलीअ जो जेको तव्हांखे तक़रीबन 1200 मेगावाट जो फ़ाइदो थींदो, तव्हांजी लोड शेडिंग घटिबी, मुल्क खे मुफ़्त में बिजली मिलंदी। ही 8 खां 8.5 रुपया यूनिट आहे। असांजी गवर्नमेंट जेकी हिन वक़्त जी मौजूदा गवर्नमेंट उहा चाहे थी त 35 रुपया यूनिट वारी बिजली असां ख़रीद कंदासीं, जंहिंमें मक़सदु आहे की प्राइवेट इदारा जेके तव्हां ॾिसो त IMF ऐं वर्ल्ड बैंक जी साज़िशुनि जे करे असांजे मुल्क खे नुक़सानु, असांजी आवाम खे नुक़सानु। इहा ई बिजली तव्हां 34 रुपया ख़रीद करे आवाम खे 22 रुपया यूनिट ॾींदा वे त मुल्क खे बि नुक़सानु आहे, ग़रीब आवाम जे लाइ बि मुंहिंजे ख़्याल में हिकिड़ो बल्ब ॿारणु ॾाढो ॾुखियो थी पवंदो। असां वज़ीर आज़म पाकिस्तान मियां मोहम्मद नवाज़ शरीफ़ ऐं जेके वसवर आहिनि, ख़ुसूसन चीफ ऑफ आर्मी स्टाफ, पंहिंजो इन खे गुज़ारिश आहे त हिन सिलसिले में असांजी मदद कनि त हिननि पावर हाउसनि खे जेके ख़तमु करण जी साज़िश आहे इन्हनि खे बेनक़ाब असां कयूं था, इन जे मथां एक्शन इन्हनि खे खणणो आहे। त हितां जी अथॉरिटी जी नाहेली जे करे असांजी प्राइवेटाइज़ेशन बि कर खयो आहे। 747 खे जेके हिन वक़्तु इन पावर हाउस जो दिलि आहे उनखे प्राइवेट करण जी साज़िश करे रहिया आहिनि। असां तव्हांजे तवसुल सां पूरे पाकिस्तान खे आगाही ॾियूं था त ख़ुदा जे वास्ते सुञाण धुरियूं, सियासी धुरियूं इन सिंध जे वॾे पावर हाउस खे बचाइण जे लाइ अॻियां वधनि। हिन वक़्त जी गवर्नमेंट जेकी पीपल्स पार्टी जी आहे सिंध में, इनखे बि असां चऊं था पिया, वफ़ाक़ी गवर्नमेंट खे बि गुज़ारिश कयूं था पिया त ही अची हिन पावर हाउस जो विज़िट कनि, हिन पावर हाउस खे ॾिसनि त हिन पावर हाउस में केतिरा आवेदन कया विया आहिनि। अरबनि रुपयनि जी करप्शन करे इन्हनि पावर हाउसनि खे ज़बूं हाल कयो वियो आहे। असां इन खे बेनक़ाब कयूं था पिया तव्हांजे तवसुल सां पूरे मुल्क में। हिन पावर हाउस खे ख़ुदारा बचायो वञे ऐं हिन पावर हाउस जी कहाणी ॿुधी वञे, हिते अचनि। असां दावत ॾियूं था वज़ीर दाख़िला खे, वज़ीर ख़ज़ाना खे, वज़ीर आज़म खे। हिते 500 माण्हू प्राइवेट रहनि था पिया जेकी 3 करोड़ रुपयनि जी बिजली बि खाइनि था पिया। हॉस्पिटल जी हालति तव्हां ॾिसो हली, ज़बूं हाल आहे। उनखां पोइ असांजियूं सड़कूं, असांजे क्वार्टर सभु ज़बूं हाली में आहिनि। अलाए इहे पैसा काॾे वञनि था, अलाए केरु खाए थो, कीअं कमु थिए थो पियो। असांजी अपील आहे हिन मुल्क जे वॾे सरबराह खे त महिरबानी करे अहिड़ी टीम जोड़े जेकी हिते अचे, हिन पावर हाउसनि जो बि विज़िट करे, असांजी रिहाइश जो बि विज़िट करे, असांजा हाल ॿुधे, असांजूं परेशानियूं ॾिसे, असां कीअं वक़्तु गुज़ारियूं था पिया। अफ़सोसनाक सूरत हाल आहे। हितां जा तक़रीबन 2200 मुलाज़िम परेशान आहिनि। हुननि खे कंहिं महिल निंडियूं बि न ईंदियूं आहिनि। 900 मुलाज़िम जेके 1, 2, 3, 4 ऐं 11, 12, 13 जा तव्हां यकीन कयो त उहो हिन वक़्तु बेयकीनी जी सूरत हाल में फाथल आहिनि। त छो जो उन्हनि जा यूनिट बंदि आहिनि, उहे काॾे वेंदा। हीअ साज़िश आहे। हिन साज़िश खे असां बेनक़ाब कयूं था पिया। बराए महिरबानी करे हिन पाकिस्तान जे वज़ीर आज़म खे गुज़ारिश आहे त असांजी हिन अपील खे ॿुधे ऐं हिते पंहिंजी टीम मोकिले, उहा असां सां मिले, असांजे चेयरमैन सां मिले, शमसुद्दीन सोलंकी साहब जेको हिन वक़्तु रीजनल चेयरमैन आहे, ऐं उन सां मिले, हाल ॾिसे असांजे पावर हाउस जो, असांजी कॉलोनी जो, त हिन सूरत हाल में असां कीअं गुज़र कयूं था। तव्हां यकीन कयो त बालाज ख़ान, तव्हां वॾी महिरबानी, हिन वक़्तु हिन कॉलोनी में ईअं सम्झो त कचे जो ॻोठ खां बि बदतर हालत आहे।
हज़ारे मेहूं हज़ारे गवियूं सवन में बकरियूं असांजे घरनि में असांजे प्लाटनि में क्वार्टरनि जी हालत नाज़ुक आहे। तव्हांजे थ्रू असां अपील कयूं था ख़ुदारा गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान एक बेहतरीन टीम जोड़े इन पावर हाउस के भी विज़िट करे इन कॉलोनी के भी विज़िट करे ये करोड़ों रुपए जी बजट जेके गबन थी वञे थी इन सिलसिले के ख़त्म कयो वञे। असांजे पावर हाउसनि खे हलायो वञे असांखे गैस ॾिनी वञे असांजे पावर हाउसनि जेके थोरा घणा ख़राब उन्हनि जी रिपेयरिंग कई वञे थोरनि 1 अरब रुपए में सॼो कमु थी वेंदो बजाए ॿिया नवां यूनिट हणनि था जंहिंमें 100 अरब रुपयो ख़र्च थी थो। ख़ुदा जो कसम आहे इहे थोरे पैसे में असांजा सभु पावर हाउस हली वेंदा आवाम ख़ुशहाल थी वेंदी बिजली सस्ती मिलंदी पाकिस्तान ख़ुशहाल थींदो। असां ख़ुसूसन चीफ ऑफ आर्मी स्टाफ खे अपील कयूं था त महिरबानी करे असांजे इन गुज़ारिश खे असांजे इन अपील खे ॿुधे ऐं असांजी इहा इंक्वायरी कराए इन पावर हाउस जी इन कॉलोनी जी। मां तव्हांजो थोरा थियो आहियां तव्हांजी वॾी महिरबानी। ऐं रफ़ीक अहमद साहब 600 मेगावाट जे स्टोर मां करोड़ रुपयनि जी चोरी थी आहे ऐं जेको FIR कटियो आहे FIR बि तव्हां ॾिठो हूंदो आख़िर चोरी में केरु मुलविस आहिनि ऐं हिन साल हेॾे साल इदारे में चोरियूं कीअं पियूं थियनि? साईं ही को पहिरियों वाक़ियो कोन्हे इन खां अॻु बि 3-4 वाक़िया अहिड़ा थिया आहिनि जेके करोड़ रुपयनि जी चोरियूं थियूं आहिनि उहे बि ईअं नाले मातर इंक्वायरियूं करे उनखे रली मिटी करे छॾियो उन। ही चोरी हिकु अहम चोरी आहे करोड़नि रुपयनि जी चोरी आहे। असां CO साहब सां बि कल्ह मिलियासीं त बाबा असां इहो चाहियूं था CBI यूनिट सां इहा चाहे थी त जेके चोर आहिनि उहे वाइखा थियनि ऐं जेके करोड़नि रुपयनि जी चोरी आहे उन खे बरामद करे ऐं जेके चोर आहिनि उन्हनि खे कैफ़रे किरदार ताईं पुॼायो वञे। हिननि हेठियुनि तबिकनि खे त हथु विधो आहे लेकिन ऑफिसरनि खे हिन टाइम ते हथु कोन विधो अथनि ऐं ऑफिसरनि खां हल्को फुल्को पुछा करे उनखे छॾियो वियो आहे। ऐं ॾिसो त हिकु 19 ग्रेड जो ऑफिसर लेगारी साहब मुलविस आहे 18 ग्रेड जो ऑफिसर मुलविस आहिनि ऐं उन जी इंक्वायरी वरी 19 स्केल ऑफिसर को करायो वञे थो। असां इहो बि मुतालबो कयूं था त इन इंक्वायरी जे घटि में घटि 20 स्केल जो ऑफिसर करे ऐं ॿाहिरियों करे न को हितों जो माण्हू आहे हितों जेको ऑफिसर करे। असां इहो वाज़े पैगाम ॾियूं था हिन मीडिया जे ज़रिए पंहिंजे अथॉरिटी खे त जल्द खां जल्द हिन इंक्वायरी खे कंप्लीट करे चोर वाज़े कया वञनि न त ॿी सूरत में असां इहो एहतजाज जो हक़ रखूं था त आख़िर इन्हनि चोरनि जो साथारीदार केरु आहे जेको हिन इदारे खे तबाह करे थो ऐं करोड़नि रुपयनि जी मुख़्तलिफ़ स्टोरनि मां करप्शन जेको हर महीने हर 1.5 महीने चौथे महीने चोरियूं थियनि थियूं आख़िर केरु आहे जेको हिननि में जेको मुलविस आहे। असां मीडिया वारनि खे बि शुक्रियो अदा कयूं था त तव्हां बर वक़्तु अची इन शइ खे खयो आहे ऐं असां इहो वाज़े कयूं था त असां जेसिताईं इहे चोर वाक़िया कोन थींदा असांजो एहतजाज जारी सारी रहंदो। असांजो पुरमन एहतजाज आहे। असां CO साहब खे वरी बि इन मीडिया जी निस्बत सां मुतालबो था कयूं त जेके चोर आहिनि उन्हनि खे कैफ़रे किरदार ते पुॼायो वञे ऐं इदारे खे नुक़सान खां बचायो वञे। चोरी थी आहे गेट मां ज़ाहिर सामान निकितो आहे बरामद थियो आहे ऐं इन में अगरि आसमान को तो हेलीकॉप्टर त न खणी वई या को मथे का शइ त न खणी गेट मां निकितो आहे ऐं इन में असां इहो सम्झूं था त असांजी सिक्योरिटी आहे मेजर साहब आहे उहो बि ज़ाहिर आहे उन्हनि जो बि इन्वॉल्वमेंट ज़रूरु किथे न किथे हूंदो छो जो गेट मां सामान निकितल आहे। ऐं असां हिननि जे कढायूं ई सम्झ CBI यूनियन हिननि सां बार CO साहब सां असां राब्ते में त बाबा असां कंहिं बि हालत में इन्हनि चोरनि खे कैफ़रे किरदार ते पुॼाइणु चाहियूं था छो जो हीउ नुक़सानु इदारे जो नुक़सानु आहे हीउ नुक़सानु पाकिस्तान जो नुक़सानु आहे असां मज़दूरनि जो नुक़सानु आहे छो जो हीउ अरबे रुपयनि जूं मशीनियूं आहिनि। अगरि ब्लेड जहिड़ी शइ चोरी थी वञे त पोइ इन खां वधीक ॿी कहिड़ी शइ आहे। करोड़नि रुपयनि जूं इहे आइटम्स आहिनि जेके ॿाहिरि मुल्कनि मां घुरायूं वेंदियूं आहिनि। स्टोर आहे किथे हिन भला चौकीदारी कोन्हे या सिक्योरिटी निज़ाम हुते कोन्हे छा? साईं सिक्योरिटी निज़ाम बि आहे चौकीदार बि आहिनि हीअ हिकु गैंग आहे इन में सिक्योरिटी भी मुलविस थी सके तो, चौकीदार भी मुलविस थी सघनि था। ऑफिसरनि जी आशीर्वाद को सवा कॾहिं बि चोरी न थी सघे, छो जो ऑफिसर इंचार्ज हूंदो आहे स्टोर जो, या जेके सेक्शननि जा असांजा ऑफिसर आहिनि उहे इंचार्ज हूंदा आहिनि। ज़ाहिर आहे हर हफ़्ते हर ॾहें ॾींहुं हिन जी इंस्पेक्शन थींदी आहे। आख़िर ही जी चोरियूं थी वियूं आहिनि त इंस्पेक्शन छो न थी? हर हफ़्ते स्टोर जी इंस्पेक्शन थींदी आहे, रिपोर्टिंग थींदी आहे, मथे ताईं हेड ऑफिस ताईं रिपोर्ट ॾिनो वेंदो आहे त हीउ सामान आयो, हीउ सामान एंट्री थियो, हीउ सामान वियो। असां सम्झूं था त हीअ हिकु क़िस्म जी टीम आहे ऐं इनशाअल्लाह अल्लाह जे हुकुम सां असां इहो पंहिंजे SP साहब खे बि गुज़ारिश कयूं था, SHO साहब खे बि गुज़ारिश कयूं था त
खुदारा इन्हनि चोरनि खे ज़ाहिर कयो वञे ताकी आइंदा जे लाइ जेके इन इदारे खे खोखलो कनि था तबाह कनि था इन खे चोरी खां पाक कयो वञे। ही 600 मेगावाट स्टोर मां करोड़ रुपयनि जी जेका ब्लेडूं चोरी थी वियूं आहिनि उनजो FIR जेको कटियो आहे उन में ॼाणायो आहे त असां खे इतला मिलियो त ही वैगन ते सामान खयूं पिया, असां पहुतासीं, वैगन वारो फरार थी वियो। हिननि गुड्डू ॼाणायो जॾहिं त असांखे एतिरा आहिनि त इहे प्लेटूं मुरीशाख में कंहिं ॿिए माण्हू पकड़ियूं, पोइ हिननि अची मालिकी कयूं आहिनि। आख़िरी मामिलो छा आहे, तव्हांखे हिन बाबति छा ॼाण आहे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। असां बि ईअं ॿुधोसीं जीअं अवां ॿुधो आहे। असां ईअं ॿुधोसीं त इहा ब्लेडां वञनि पिया कंहिं गाॾी में, को वापडा एम्प्लॉई आहे उहा रस्ते में उते झेड़ो कयो, उन में उहा ब्लेडां उते मुरीशाख में हाईएस में लारायईं। पोइ वरी ख़बर पई त इहा थाणे ते विया, खंबड़े थाणे ते विया ऐं पोइ वरी उहा ब्लेडां वठी आया। ऐं उन ब्लेड वठण खां पोइ असां चेयरमैन साहिब सां गॾिजी करे जॾहिं थाणे ते वियासीं त थाणे ते उहा कबाड़ी ऐं उहो सामान जेको आहे उहा पयल हुई। उन्हनि बि उहा इतराफ़ कयो कबाड़ी त असांखे मुरीशाख में पकड़ियो आहिनि ऐं मुरीशाख में असां हाईएस में वञूं पिया ऐं असां उते वापडा एम्प्लॉई हो असां सां विढ़ी पियो, उते सामान ई पकड़िजी पियो। सामान मालियात ॾिसो, ही सामान जेको आहे मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं आहिनि। सामान ही मशीननि खां निकितल आहे, जेको मतिलबु मशीन ववरहाल जीअं कंदा आहिनि उहो सामान यूज़ थियल आहे। उहा सामान स्टोर में अची करे जेको ज़रिया ॿुधाइनि था त स्टोर में सामान पियो हो, सामान निकितल आहे, पुराणो हिकिड़े ववरहाल में सामान निकितो आहे ऐं उहे स्टोर में पियल हुया। पोइ स्टोर में आख़िर कबाड़ी स्टोर ते कीअं पहुता? साईं उहा त इंक्वायरी वारा कंदा। असांजी दिमाग़, असांजो सोच इहा कम खां तमामु मजबूर थो थिए त आख़िर ही पावर हाउस जो ही हेॾो सारो गैलरी आहे ऐं हेॾो सारो असांजो इदारो आहे, इहा सामान अंदरि खां ॿाहिरि कीअं निकितो, कंहिं कढियो ऐं इहा असांजो ज़हन कमु नथो करे। ऐं असांजी जेके मतिलबु हिकिड़ा इदारा आहिनि ऐं हिन खे पूरे इदारे जो जेको कंट्रोल आहे उन खां पुछियो वञे त बाबा ही सामान जॾहिं स्टोर जे अंदरि पियो हो या त इहो चयो त इहा सामान ॿाहिरों आयो ई न आहे, इन शइ खे त मञी सघूं था, दिमाग़ बि मञे थो, ज़हन बि मञे थो, पर इहा शइ जॾहिं स्टोर जे अंदरि आयो आहे ऐं मशीन में लॻो, उन खां पोइ निकिरण खां पोइ उहा शइ स्टोर जे अंदरि वियो आहे। स्टोर खां उहा जेके तव्हां चओ था 980 या 88 ब्लेड आहिनि, इहे कॉलोनी खां ॿाहिरि निकिती कीअं विया? इहा त सवाल पुछो उन्हनि खां, असां बि उन्हनि खां पुछूं था त बाबा इहा आख़िर असांजी ज़हन बि कमु नथो करे। 900 हिकु ब्लेड कोन्हे, अगरि हिकु हिकु ब्लेड कयो आहे त घणा महीना लॻंदा इन ब्लेडनि खे कढण में। आख़िर इहे ब्लेड जेको निकिता त इन जी ज़िमेदार केरु आहे? इन जी ज़िमेदार मां जे हिकिड़े पहिरें स्केल खां वठी करे स्टोर चौकीदार खां वठी करे यानी टोटली जेके ऑफिसर आहिनि या जेके बि मिला आहिनि उहो उन्हनि खे ख़बर हुजणु खपे त असांजो हिकु हेॾो सारो इदारो आहे ऐं लखनि जी आहे, करोड़नि जी आई आहे, त इहा कीअं निकितो आहे? 2 मिंटनि लाइ खणी चइजे त तव्हांखे इंक्वायरी लाइ मुक़ररु कयो वियो, त तव्हांजे इंक्वायरी मूजिबि इहे चोर केरु आहिनि? साईं ॾिसो, मुंहिंजे सोच जे मुताबिक़ मां नंढड़ो हिकिड़ो कारकुन आहियां, वर्कर आहियां। मुंहिंजे सोच जे मुताबिक़ त मां त इहो चवंदुमि त तव्हांजे मथां मां तव्हांखां सुवाल तव्हां खां मां पुछो न, तव्हां मूंखां पुछो था, मां तव्हांजे मथां छॾियां थो। तव्हां ॿुधायो त हिन इदारे जो हेॾो सारो जेको हे गैलरी आहे, एजेंसियूं कमु करनि था, इहो सामान ॿाहिरि कीअं निकितो? उन इंक्वायरी वारनि खां पुछो न। ऐं जीअं पहिरें असांजा दोस्त ॻाल्हाया त इंक्वायरी जो 18 स्केल जो 19 स्केल जो मुलवज़ हुजे ऐं उनजी इंक्वायरी जेका आहे वरी उहा 18-19 स्केल वारो करे, इहो मुनासिबु न आहे। ऐं असां इहो चाहियूं था त इन जी बाक़ाइदा इंक्वायरी हुजणु खपे ऐं ईमानदारी शफ़ाक़ सां हुजे। भले उन में चौकीदार मुलवज़ छो न हुजे, भले हुन में माली मुलवज़ छो न हुजे, भले हुन में सिक्योरिटी मुलवज़ छो न हुजे, भले सिक्योरिटी अफ़सर मुलवज़ छो न हुजे, भले कोई वॾो अफ़सर मुलवज़ छो न हुजे, उनखे सलाह मिलणु खपे। हीअ असां गोलमोल छो कयूं? हीअ असांजो हिसासो आहे, हीअ असांजो इदारो आहे। अगरि हिन इदारे में जेको शइ गेट पास खां अंदरि अचे थो, उनजो ॿाहिरि ज़िमेदार कंहिंजी आहे? उहा ॿाहिरि ज़िमेदारी सिक्योरिटी अफ़सर जो आहे, सिक्योरिटी जो आहे। अंदरि चोरी आहे, अंदरि भॼे थो, उनजो ज़िमेदार अंदरि थी सघे थो स्टोर में, उहा निकितो कीअं आहे? उन तक केरु छो नथा पुॼो? उन खां सवाल छो नथो पुछे? उहा इंक्वायरी में छो न आहे? अॻु में बि चोरियूं थींदियूं रहियूं आहिनि, अॻु में केबल में चोरी थी आहे करोड़नि रुपए माले जी, उनजी बि इंक्वायरी थी, उहा इंक्वायरी किथे पहुती? छा इंक्वायरी जो को खड़ ते निकिरे थो या बसि नाले मात्र इंक्वायरियूं?
अच्छा, उन इंक्वायरी में इहा आहे कि जॾहिं असांजो तव्हां इंसाफ़ जो कमु कयो था, जॾहिं असां पंहिंजी थोरी मिसाल ॾियूं, जॾहिं असांजी पे जी ऐं जॾहिं बजट जो ऐलान थिए थो त पोइ चवंदा आहिनि तव्हांजो 50% वधाईंदासीं, उनजी इंक्वायरी विहाए छॾियोसीं। जॾहिं ॿियो साल ईंदो आहे उहा इंक्वायरी जो ख़र्च न निकिरंदो आहे। मां इन लफ़्ज़नि में तव्हांखे इहो ॿुधायां, इंक्वायरियूं नाले मात्र आहिनि बसि चोरनि खे बचाइण लाइ। न चोरनि खे न बचाईंदा आहिनि, के चोरनि खे सज़ायूं बि मिलंदा आहिनि, पोइ हक़ या ना हक़ क़रीब रगड़े में ईंदा आहिनि। जीअं इंक्वायरी थियणु खपे ईअं नथा थियनि, जीअं इंक्वायरी थियणु खपनि ईअं नथा थियनि। FIR जेका कटी हुआ तव्हां पढ़ियो आहे त FIR में ॼाणायूं त असां पहुतासीं, हू भॼी वियो वैगन काए जे हिन वटि बि गाॾी हीअ आख़िर मूंखे छो न पहुता, अॻिते रेंजर चेक पोस्ट हुई, पुलिस चेक पोस्ट आहे, आख़िर ही भॼाइण वारो ड्रामो या FIR जंहिं नमूने कटायूं, FIR मां ईअं पियो लॻे त ॼण जेके चोर मुलिस आहिनि उहे बची वेंदा, त इहो FIR आख़िर पोइ ईअं छो कटायो, फॉर्मेलिटी छो पूरी कयूं? अच्छा, इन जो मां तव्हांखे इहो ॿुधाइणु हलां त न FIR में असां हुयासीं, न FIR जे कटण में हुयासीं। इन FIR जो रिपोर्ट जंहिं इंक्वायरी हले थो, उन इंक्वायरियुनि में मुख़्तलिफ़ माण्हुनि जेके बयान ॾिना आहिनि, जंहिंखे ज़िमेदार ठहिरायो अथनि, तव्हां उनजी बयाननि खे पढ़ो ऐं FIR खे पढ़ो, तव्हांखे सॼो कुझु नज़र अची वेंदो। असां मेजर साहिब खे ज़िमेदार न ठहिरायो आहे कंहिं महिल में, असां मेजर साहिब जी तारीफ़ कंदा आहियूं, मेजर साहिबु भलो माण्हू आहे, असां उनखे इन शइ ते न चयो त हीउ मेजर ज़िमेदार आहे। इहा ॻाल्हि तव्हांजी ग़लति आहे। सिक्योरिटी जी ॻाल्हि कयो, सिक्योरिटी मेजर ॿुधो, सिक्योरिटी ऐं मेजर में फ़र्क़ु आहे। मेजर हिकिड़ो भलो माण्हू आहे ऐं मेजर जेको कमु कया आहिनि असांखे पसंदि आहे मेजर जो। इहा ज़रूरी न आहे कि इहा शइ अॼु निकिती आहे, इहा हिन मेजर जे टाइम में निकितो आहे। तव्हां हिन मेजर, हे मेजर तमामु भलो माण्हू आहे ऐं हिन मेजर हाणे जेके चोरियूं पकड़िया आहिनि, इन मेजर 3 चोर पकड़िया आहिनि। असांजे कुझु मोतबर ज़रिया जंहिंखे पैसा या सिफ़ारिश करे माण्हुनि खे कढाए विया आहिनि ऐं रंगे हथ हिकिड़ो असांजो साबिक़ा चेयरमैन आहे, रीजन जो चेयरमैन, नाम निहायत आहे, तमामु मोतबर माण्हू आहे, उन जे घर में जेकर चोर छुपनि था उहो चोरनि खे पनाह ॾिए थो, त बाक़ी पावर में बचियो छा, कानून में छा बचियो? तव्हांजो मुलाज़िम आहे न, असांजो मुलाज़िम आहे, इहा त असां चऊं था, असां तव्हांजे पर बाक़ी मीडिया में छा लाइ अचूं था, त तव्हां मीडिया वारा बि असां सां गॾु साथ ॾियो न। हिन टाइम 8 ॾींहं चोरी थियो आहे, तव्हां मीडिया वारा असां खां पुछो था, तव्हां मीडिया वारा इन शइ खे हाईलाइट कयो न त बाबा हिकिड़ो चोर पकड़िया आहिनि, 3 चोर राति जो मेजर साहब पकड़िया आहिनि, उनजे मथां FIR थियो आहे, हिकिड़ो चोर छो निकितो आहे? ऐं तव्हांखे ख़बर आहे, तव्हां हिन पसंदीदा इलाइक़े में रहो था, जंहिंजो घर में चोरी थींदो आहे, जेको चोर जंहिं घर में निकिरंदो आहे ऐं पेरू ॾांहुं 2 पेर हूंदा आहिनि, अचण जो बि वञण जो बि। बाबा इन वञण वारो पेर काॾों वञे थो, अचण वारो काॾो आहे? जंहिं घर खां चोर निकिरी करे चोरी कयो आहे, वरी मोटी घर उन चोर उन घर पहुतो आहे, उहो घर वारो बि चोर आहे। जेतिरो चोर जो आहे ओतिरो उन घर वारे जो आहे। घर वारे जो छा थियो? मां तव्हां खां पुछां थो त इहा घर वारे जो, इन जो मथां एक्शन थियणु खपे। मक़सदु असांजो इहो आहे, इन जो मथां एक्शन थियणु खपे, पोइ तॾहिं इहा चोरी रुकंदा। अगरि मां सरबराह हिकिड़ो चोरी कयां थो त मूंखे मुंहिंजो मथां कपिड़ो परदो रखियो वञे, आम ग़रीब वर्कर हुजे, हिन टाइम जो अलाए किथे बदिली बीठो हुजे हा। इन्हनि खे पकड़ण लाइ असां बाक़ाइदे जो मज़म्मत कयूं था ऐं इन जेके चोरियूं, जेके हक़ी चोरी आहिनि, जेके निकिरी विया आहिनि, उन्हनि खे दुबारा वठी करे इनखे कानूनी कटाड़ में वठी अचनि ऐं माण्हू कानूनी खे जेतिरे ताईं इन जो मथां एक्शन न कंदासीं त कानूनी असांजो महफ़ूज़ न थींदो। ऐं कानूनी में इहे चोरियूं कई दफ़ा थिया, त रंगे हथ पकड़ियो वियो आहे। इहो चोर त अलाए केतिरे टाइम खां चोरियूं कंदा रहनि था। साईं, वापडा पावर हाउस मां चोरियूं पियूं थियनि, वक़्तनि बवक़्तनि क़ीमती सामान चोरी पियो थिए। हाणे को 600 मेगावाट स्टोर मां के ब्लेडूं चोरियूं थियूं, 980-88 ब्लेडूं ॿुधाइनि था, त हेॾे सारे इदारे मां चोरियूं थियनि थियूं। आख़िरी मामिलो छा आहे? छा जेको धणी कोन्हे को? सर, इन जे लाइ असां इहो चवंदासीं वॾनि ऑफिसरनि ताईं या मथे कोई ॿुधण वारो ई न आहे। यूनियन धाड़ धाड़ करे करे थकी वई आहे। अॼु तक कोई सही न इंक्वायरी थिए थी, न कोई पुछा गुछा थिए थी। कंहिं न कंहिं ग़रीब ते मतिलबु इहो थोपनि था। असल में इन में वॾा जेका आहिनि उहे मुलविस ज़रूरु आहिनि, न त ईअं नथो थी सघे। असांजी कॉलोनी जो हालत ॾिसो, उन में कोई असांजो ॿुधण वारो ई न आहे। न कोई सदर ॿुधे थो, न वज़ीर आज़म ॿुधे थो, न कोई नथो ॿुधे। न त एॾो वॾो पावर हाउस आहे, उन में पाणी जो मसइलो आहे, उन में प्राइवेट माण्हुनि जो मसइलो आहे। कोई इहे एॾो यार आहे या कोई सम्झ नथी अचे जो भई छा आहे। गवर्नमेंट एॾी वॾो इदारो आहे, उन जे लाइ कुझु नथी करे। इहे चोरियूं आया ॾींहं गुज़रंदा न आहिनि त वरी चोरियूं थियूं पियनि। पर इतां जा लोकल माण्हू जहिड़ा आहिनि उहे दहशत गर्दी करे असांजूं बिजलियूं उहे कटियूं बीठा आहिनि, उन्हनि खे कोई कुझु नथो चई सघे। यानी एॾी असांजी हुकूमत जहिड़ी आहे पोइते आहे। असां अपील कंदासीं हुकूमत खे त महिरबानी करे इन जो कोई तदारुक करे, जना त हालत ख़राबु आहे, ग़रीब माण्हू काॾे वञनि।
मान वापडा पावर हाउस जे 600 मेगावाट मां करोड़ रुपयनि जो ब्लेडूं चोरी थियूं आहिनि, उहे चोर बि पकड़िया आहिनि। बाक़ी सभिनी खे छॾे करे ॿिनि कबाड़नि ते सॼो जेको आहे त कुर्बान जो बकरो उन्हनि खे बणायो वियो आहे। ऐं अॻु में वापडा में चोरियूं थींदियूं रहियूं, पाण रिपोर्ट कंदा रहिया आहियूं, तव्हां बि कंदा रहिया आहियो। आख़िर तव्हांजो तजुर्बो छा थो चए त जीअं अॻु में इंक्वायरियूं थियूं उहो सभु मामला लहे मिटी थी विया, हाणे ही नओं इशू आहे हिकिड़ो 600 मेगावाट अंदरि पावर हाउस मां सामान चोरी थियो आहे ऐं चोर वरी कबाड़ी ॼणाया विया आहिनि। आख़िरी मामिलो छा आहे? साईं ॾिसो त गुड्डू थर्मल मां इहो चोरियुनि वारो जेको मामिलो आहे, इहो को ईअं कोन्हे को जो पहिरें दफ़ा गुड्डू मां का चोरी थियूं आहिनि। गुड्डू पावर हाउस मां मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मुख़्तलिफ़ चोरियूं थींदियूं रहियूं। उहे माण्हू ज़ाहिर बि थींदा रहिया आहिनि, पर थींदो ईअं रहियो आहे जीअं असांजे इंक्वायरियूं थींदियूं, इंक्वायरियुनि में चवंदा आहिनि चोर बि पाण ऐं उहे इंक्वायरियूं करण वारा बि पाण। हाणे बि हिते जेका चोरी थी आहे उन में ॾिसो टेक्निकल तरीक़े सां हिकिड़े मामले खे हो कयो अथनि। हालत इहा आहे त जेको मुख्य जवाबदार आहे गुड्डू में जेको माली आहे, जेको उन केस में घुरिबल आहे, उहो पुलिस तक़रीबन 15-20 ॾींहं वाक़े खे थिया आहिनि। पुलिस उहो माण्हू ॿधी विहारी वेठी आहे, न उनजी गिरफ़्तारी थी शो करे, न उन माण्हू खे छॾण लाइ पुलिस तयारु आहे। हाणे मामिलो पुलिस जो सिर्फ़ु इहो आहे त जीअं मामिलो जीअं ढरो थिए, जीअं कुझु ॾींहं जीअं मामिलो अगरि ॻिची पइजी वई ॻाल्हि त उन माण्हू खे पोइ ज़ाहिर कंदा, अगरि ॻाल्हि ॻिची नथी पवे त उन माण्हू खे छॾे ॾींदा। उनखां अलावा जेका पुलिस FIR कटी आहे, तव्हांखे असां वटि सॼे सिंध में ख़बर आहे त पुलिस FIR कीअं कटींदी आहे। FIR कटण जो उन्हनि सॼो जेको जंहिं अंदाज़ में उन्हनि FIR कटी आहे, सॼो ड्रामाई अंदाज़ में FIR आहे। हाणे उन में उन्हनि ॼाणायो आहे जेको स्टोर ऑफिसर आहे, ज़ाहिरी ॻाल्हि आहे पहिरें सभ खां वॾी ज़िम्मेवारी उन ते आहे थिए थी त आख़िर उनजो जेको स्टोर मां हेतिरे क़ीमती जेको शयूं चोरी थींदियूं रहियूं, आख़िर उहे किथे हुया, उहे छो चुप हुया। उनखां पोइ उन्हनि FIR में ॼाणायो आहे, तव्हां ॾिठो आहे त उनमें चए थो चीफ सिक्योरिटी ऑफिसर सां गॾिजी करे असां विया आहियूं हुते वाक़े वारे हंधि। FIR में वाज़े कनि था, गाॾी जो नंबर बि ॾियनि था सरकारी। अगरि चीफ सिक्योरिटी वारी गाॾी में आहिनि त उहा डबल केबिन गाॾी आहे। डबल केबिन गाॾी वेगन खां कीअं निकिरी थी वञे। FIR में चवंदा की वेगन निकिरी वई, पोइ जेको आहे असां हुनखे जेको आहे त गुड्डू पैराज वारे पासे जेको आहे त उहा पंजाब तरफ़ फरार थी वई। तव्हांखे ख़बर आहे उते अॻिते जेको आहे रेंजर्स जी चेक पोस्ट आहे, उनखां पोइ पुलिस जी चेक पोस्ट आहे। आख़िर इहे डबल केबिन हुनजे कड़ छो न लॻी, उनखे छो न पहुता। पर उहो मामिलो बि चलो ठीकु आहे। उन साॻी FIR में चीफ जेको आहे त जेको अमलदार आहे, चीफ जेको सॉरी इहो स्टोर ऑफिसर, उहो वाज़े लफ़्ज़नि में उनमें चए थो त बाबा जेको आहे त उनमें वापडा मुलाज़िम मुलविस हुआ, उन्हनि जी मिली भगत सां सामान ॿाहिरि निकिरंदो हो। आया पुलिस इहो क्लियर छो न कयो, उन्हनि पाण इहो क्लियर छो न कयो त उहे मुलाज़िम कहिड़ा आहिनि। FIR में छो उनखे जेको आहे ॻाल्हि खे वञी ॾिसो हिते शक शुबा पैदा थियनि था त सॼे मामले खे लह मिटी कनि था, छो त इहे पाण मुलविस आहिनि। पाण मुलविस न हुजनि हा त उनमें क्लियर कनि हा त उहे मुलाज़िम कहिड़ा आहिनि। ठीकु आहे, खणी मञी वठूं था भई जेको स्टोर ऑफिसर आहे उहो मुलविस न हूंदो, मुमकिन आहे। पर अगरि उहो उनजे मथां ढक रखे थो त माना उहो बि उन्हनि सां गॾु भाईवार आहे। स्टोर ऑफिसर उहो उनजे मथां ढक रखे थो, उहो चए थो त भई उहो कहिड़ा मुलाज़िम आहिनि, उहो क्लियर छो न कयईं त उहो कहिड़ा मुलाज़िम हुया, चोर कहिड़ा मुलाज़िम आहिनि, उहो आख़िर ज़ाहिर हिननि न कया। उन्हनि ते ढक रखनि था, माना हे बि उन्हनि सां गॾु मुलविस आहिनि। ऐं जीअं मां पहिरियों तव्हांखे ॿुधायो त उहे माण्हू 15 ॾींहंनि खां हिकिड़े माण्हू खे SHO ॿधियूं विहारियूं वेठो आहे, उनखे ज़ाहिर उनजी गिरफ़्तारी छो नथो करे। त चवण जो मतिलबु आहे हिननि सॼो नानी वॾो ठाहियो आहे। हे मामिलो बि ईअं लहे मिटी कंदा जीअं अॻे मुख़्तलिफ़ वक़्तनि ते वापडा जा जेके बि मामला थिया आहिनि, जेके बि चोरियूं थियूं आहिनि, ईअं हिन मामले खे लिकाइण जी कोशिशि कनि था। इन में सिर्फ़ु ईअं कोन्हे को त उहो जेको नंढो मुलाज़िम हुयो उहो मुलविस हो। चवण जो मतिलबु आहे गुड्डू थर्मल जे मां हेॾो सारो जेको सिक्योरिटी आहे पंहिंजी, उहो सामान निकिरे थो, उहो कहिड़े अंदाज़ में थो निकिरे, आख़िर सिक्योरिटी किथे आहे, इहो पंहिंजे हिकिड़ो सुवालु आहे। उनखां अलावा सुवालु आहे स्टोर आहे, स्टोर जाएगा उन ताला लॻा हूंदा, उनजो सिस्टम हूंदो, उतां सामान निकिरंदो रहियो आहे। बकोलनि जे 988 जेको आहे प्लेटूं निकितियूं उतां 988 प्लेटूं निकितियूं। हेॾी सारी सिक्योरिटी आहे। असां तव्हां हिते ईंदा आहियूं त पाण 10 दफ़ा असां एंट्री करणी पवंदी आहे असांखे। सभु सुञाणींदा बि आहिनि, भई ठीकु आहे मीडिया जा माण्हू आहे, आम माण्हू कबाड़ी कीअं मुमकिन आहे, हिकिड़ो कबाड़ी आहे जंहिंजी एतिरी अप्रोच बि न हूंदी, उहो अंदरि थो अचे, उहो 988 प्लेटूं कढी थो वञे। चवण जो मतिलबु सिर्फ़ु एतिरो आहे त हिननि चोरी हथनि सां कराई आहे, सभिनि कराई आहे। हाणे जंहिं अंदाज़ में FIR कटाइनि था, बिल्कुलु इहे सभु उन्हनि चोरनि सां ॿधियल आहिनि ऐं चोरनि खे लिकाइण जी कोशिशि कनि था। ऐं मां ईअं सम्झां थो हे मामिलो बि ईअं लहे मिटी थींदो जीअं वापडा जूं मुख़्तलिफ़ वक़्तनि ते चोरियूं थींदियूं आहिनि, मुख़्तलिफ़ वक़्तनि ते किरोड़नि जो सामान निकिरंदो रहियो आहे। ईअं थींदो साॻा इहे कबाड़ी चालान थींदा, इहे कबाड़ी हूंदा, बाक़ी जेके अदा आहिनि, जेके पाण मुलविस आहिनि, उहे ज़ाहिर कोन थी सघंदा। नाज़रीन, तव्हां ॾिठो त सिंध TV न्यूज़ जो रिपोर्टर बालाच दस्ती इन चोरी थियल करोड़े रुपयनि जो जेको गुड्डू थर्मल पावर हाउस जे अंदरि स्टोर मां करोड़े रुपयनि जो सामान चोरी थियो आहे, उन हवाले सां उतां जे इलाइक़े वासियुनि जी मुख़्तलिफ़ माण्हुनि जी राय शामिलु कई। उहो समूरी राय तव्हां ॾिठी ऐं ॿुधी। इन राय खां पोइ को नतीजो कढणु या को अंदाज़ो लॻाइणु घणो मुश्किल कोन्हे, छो जो हिन समूरे तमामु वॾे हिकिड़े अहम तवानाई वारे घर हिन थर्मल पावर हाउस
खे ज़ाहिर ॻाल्हि आहे बददियानती ऐं बद इंतिज़ामीअ जे करे इन तबाही किनारे ॼण त पहुची वियो आहे। जेकॾहिं हिते अहिड़े क़िस्म जी बददियानती ऐं बद इंतिज़ामी रही त अञा बि वधीक हानिकार उनजा नतीजा ईंदा। ही बिजली घर तमामु घणो नुक़सानु पहुचंदो हिन खे। अहम तरीन तवानाई वारो ही शोबो आहे। अॻ में ई मुल्क में तवानाई जो वॾो घोटालो आहे, वॾी खोट आहे, वॾो शॉर्टफॉल आहे। जेकॾहिं इहा बद इंतिज़ामी ईअं ई रही, बददियानती ईअं रही त अञा वधीक ही क़ौमी मिल्कियत जो नुक़सानु थींदो। इन तरफ़ न सिर्फ़ु हितां जी इंतिज़ामिया खे पर वफ़ाक़ी हुकूमत खे इन तरफ़ तवजो ॾियणु घुरिजे, छो जो ही फेडरल साइड जो जिनको आहे हिन खे वफ़ाक़ी जेको पाणी ऐं बिजली वारी वज़ारत आहे उहा डायरेक्टली हिन खे ॾिसे थी। उनखे इन तरफ़ तवजो ॾियणी पवंदी त जीअं ही मुल्क जो अहम तरीन क़ौमी सरमायो ऐं तवानाई वारो शोबो महफ़ूज़ रही सघे। ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान अज़हर गुल सरकी खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।